सलात शरीफ। एक बेरो वरी सलात। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि व अहलि बैतिहि अजमईन। अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबिया'i वल मुरसलीन सय्यिदिल अव्वलीन वल आखिरीन क़ाइदिल गुर्रिल मुहज्जलीन हबीबिना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वअल्लमक मा लम तकुन तअलम व कान फ़ज़्लुल्लाहि अलैका अज़ीमा। सदक़ल्लाहु मौलानल अलियुल अज़ीम। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना महबूबिना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। उलमाए किराम, सादात इज़ाम, मशाइख़ आलाम, ऐं मुंहिंजा प्यारा दोस्तों बुजुर्गो भाइरो, हीअ बाबरकत रूहानी ऐं नूरानी महफ़िल मीलाद पाक जे सिलसिले में मल्हाई पई वञे। ऐं मजलिस जो उन्वान आहे या रसूल अल्लाह कॉन्फ्रेंस। ऐं मजलिस जी सदारत करण वारा फैज़ गफ़ारी जा टिड़ियल गुल जमायत आलिया ताहिरिया गफ़ारिया जा चश्मो चराग। मां जमायत उलमाए ताहिरिया जे मोहब्बतुन के सलाम कयां थो। अल्लाह तबारक व तआला जल्ल शानहू जा लखे एहसान आहिनि जंहिं करीम रब असांखे अहले सुन्नत व जमात में शामिल फरमायो। ऐं हिन महफ़िल में मेहमान ख़ास जेका शख्सियत तव्हांजे साम्हूं आहे, कुदवतुल औलिया पीरे पारसा हजरत मियां महमूद रहमतुल्लाह अलैह सिलसिला आलिया नक्शबंदिया जा बा कमाल बुजुर्ग जंजी दरबार पुर अनवार जिले दादू शहर खैरपुर नाथन शाह जे बाईपास रोड ते जंजी मज़ार रहमतुन जी बारगाह, उन्हनि जा नूरे नज़र लख्ते जिगर साहबजादा साईं हजरत मियां सिबगतुल्लाह मदजिलुल आली हिन महफ़िल में मौजूद आहिनि। ऐं संदन ज़ियारत करे मूंखे ॾाढी दिल में ख़ुशी थी आहे, छो त साईं जन सां असांजो पुराणो ख़ानदानी ताल्लुक़ आहे। मुंहिंजा ॾाॾा साईं रहमतुल्लाह अलैह हजरत मियां महमूद साईं रहमतुल्लाह अलैह जा मुरीद ख़ास ऐं मंजूर नज़र मुरीद हुया। ऐं हिन महफ़िल में
चमन गफ़ारिया जा सुरहा गुल साईं हज़रत क़िबला मियां अब्दुल गफ़ार जेकी पीर मिठा सी रहमतुल्लाह अलैह जन जे खलीफ़े हज़रत साईं अल्लाह ॾिता रहमतुल्लाह अलैह जा साहबजादा आहिनि। अल्हम्दुलिल्लाह ही नूरानी चेहरा ही नूरानी ज़ियारतूं करे तव्हांजी भी दिल ख़ुश थी आहे। ख़ुश थी आहे या न थी आहे? जंहिंजी दिल ख़ुश थी आहे से ॾाढे त चओ सुभान अल्लाह। हिकिड़ो त सीउ लॻो अथव हथड़ा वेढ़ियूं वेठा आहियो, पर इंशाअल्लाह अॼु महबूब जो ज़िक्र ख़ैर थींदो तव्हांजा सीउ लही वेंदा। सोने हबीब जो ज़िक्र थिए, मदीने वारे साईं जी सिफ़त ऐं सना थिए, अल्लाह जे प्यारनि जा दीदार थियनि त दिल ठरे थी या न? अज़ीज़ान गिरामी, असां अहले सुन्नत जो ईमान ऐं अक़ीदो आहे त असांजो सुहिणो हबीब मदीने वारो साईं हयातुन नबी आहे। ऐं जेकॾहिं को ग़ुलाम ओरे हुजे या परे, कहिड़े बि दुनिया जे गोशे में हुजे, पर कायनात जे कहिड़े बि गोशे में को बि सॾींदड़ जॾहिं सॾींदो आहे या रसूल अल्लाह, त उन जा आवाज़ मदीने वारो मीर गुंबद क़दरा में ॿुधंदो आहे। इन ॻाल्हि में को शक शुबो नाहे। शक उन्हें खे आहे जंहिंखे क़ुरान ते वेसा नाहे, जंहिंखे क़ुरान ते वेसा आहे, जेको क़ुरान खे हक़ ऐं सच मञंदो आहे, उन जो अक़ीदो इहो आहे त मदीने वारे मीर खे रब इल्म भी ॾिनो आहे, ताक़त भी ॾिनी आहे। जेको इनकार थो करे त भई कासमाबाद में वेही, हैदराबाद में वेही असां जेकॾहिं हितों या रसूल अल्लाह चई सॼूं, हुजूर मदीना मुनव्वरा में हिन, गुंबद खदरा में हिन, असांजो आवाज़ हितों ओसी ताईं कीअं पहुचंदो, या रसूल अल्लाह जी सदा हुजूर कीअं ॿुधंदा? इन ॻाल्हि ते शक उहो कंदो जंहिंखे या त मदीने वारे साईं जे इल्म में शक आहे या त महबूब जी ताक़त में शक आहे। पर जंहिंखे मदीने वारे साईं जे इल्म में भी पक्का ऐं महबूब जे ताक़त में भी पक्का, उन जो ईमान भी पक्को आहे, अक़ीदो भी पक्को आहे, यकीन भी सादिक आहे त मदीने वारो मीर पंहिंजे सॾींदड़ जा सॾ गुंबद क़दरा में ॿुधे थो। अल्लाह जे मुक़द्दस कलाम जा जेके लफ़्ज़ हिन फ़कीर तव्हां जेके तिलावत कया, बारी तबारक व तआला इरशाद फरमायो, वअल्लमक मा लम तकुन तअलम। ए सोना नबी, जेकी कुछ तू न ॼाणंदो हुए, जंहिं शइ जो इल्म तो वटि न हुयो, उहो तोखे तुंहिंजे रब सेखारियो आहे। वअल्लमक, ऐं सेखारियाई तोखे, पढ़ायाई तोखे, तालीम ॾिनाई तोखे, मा लम तकुन तअलम, जो कुछ तू न ॼाणंदो हुए। वकान फضलुल्लाह अलैक अज़ीमा, हबीब तुंहिंजे मथां अल्लाह जो तमाम वॾो फज़ुल आहे। अज़ीज़ान गिरामी, कुरान पाक जा ये लफ्ज़ काबिल तवज्जो आहिनि। रब्बे कायनात फरमायो त महबूब, जंहिं शइ जो तो वटि इल्म न हुयो, जा शइ तू न ॼाणंदो हुए, तुंहिंजे रब तोखे पढ़ाए छॾियो। जंहिंखे पढ़ाइण वारो, जंहिंखे सेखारण वारो, जंहिंखे दर्स ॾियण वारो, जंहिंजी तरबियत करण वारो खुद रब्बे दुल जलाल हुजे। अज़ीज़ान मोहतरम, को के उस्ताद वटि पढ़ंदो, के अल्लामा मौलवी वटि पढ़ंदो, के लेक्चरार वटि पढ़ंदो, के मुंहिंजा दोस्तो मुदर्रिस वटि पढ़ंदो, पर
कुर्बान वंजे उन महबूब मदीने वारे जी ज़ात तां जेके पढ़ाइण वारो अल्लाह पाण। दुनिया जो उस्ताद पंहिंजे शागिर्द खे एतिरो पढ़ाईंदो जेतिरो उन वटि पाण वटि इल्मु हूंदो, जेतिरी उन जी पंहिंजी इल्मी सतह हूंदी पंहिंजे शागिर्द खे ओतिरो पढ़ाईंदो। मसलन हिकिड़ो उस्ताद आहे जेको फन्ने हदीस में माहिर आहे त पंहिंजे शागिर्द खे हदीस में मुहारत सेखारींदो। को फन्ने तफ़सीर जो माहिर आहे त पंहिंजे शागिर्द खे तफ़सीर जी मारिफ सेखारींदो। जेकॾहिं को फिक़ह जो माहिर आहे पंहिंजे मुरीद खे पंहिंजे मुतअल्लिकीन खे तफ़सीर सेखारींदो, फिक़ह सेखारींदो। जेकॾहिं को इल्म मीरास जो माहिर आहे तो उहो पंहिंजे शागिर्द खे इल्म मीरास सेखारींदो। उस्ताद वटि जेतिरो इल्मु हूंदो पंहिंजे शागिर्द खे उहा शइ सेखारींदो। अब ॻाल्हि सम्झो था। पर जे फन मां उस्ताद खे ई इल्मु न हुजे, जे इल्म जी ॼाण उस्ताद वटि न हुजे, सो शागिर्द खे छा सेखारे सघंदो? अब ॻाल्हि सम्झो था। तव्हां थोरो ध्यानु मूं ॾे कयो, थोरो सम्झो मुंहिंजी ॻाल्हि खे। मसलन हिकिड़ो शागिर्द, हिकिड़ो उस्ताद आहे जेको इल्म हदीस ॼाणे थो, इल्म तफ़सीर ॼाणे थो, पर उन वटि फिजिक्स जो इल्मु नाहे, केमिस्ट्री जो इल्मु नाहे, ज़ूलॉजी बॉटनी जो इल्मु नाहे। हिकिड़ो शागिर्द जेकॾहिं उन वटि अचे, हिकिड़े आलिम वटि, हिकिड़े मुफ्ती वटि, उन खे अचे चएसि मूंखे फिजिक्स सेखार। मौली साहब चवंदो बाबा फिजिक्स मूं वटि मुंहिंजो को शोबो आहे, मां फिजिक्स ॼाणा थो जो मूं वटि फिजिक्स सिखण आयो। वञ फिजिक्स सिखणी आहे कंहिं कॉलेज में वञी पढ़, केमिस्ट्री सिखणी आहे कंहिं केमिस्ट वटि वञी पढ़। इल्म हदीस खपई, तफ़सीर खपई, फिक़ह खपई, इल्म बदी खपे, इल्म बयान खपे तोखे मां पढ़ायां। पर इहो जेको इल्म तूं इल्म कोनिया पढ़ण जे लाइ आयो ही, इन जो मूं वटि मुहारत नाहे, मूं वटि ॼाण नाहे। जेको मूं वटि इल्म आहे सो तोखे पढ़ाईंदुसि। मुंहिंजा दोस्तो, दुनिया जा इल्म बेशुमार आहिनि ऐं इल्म विरहायल आहिनि। कंहिं वटि कहिड़ो इल्म, कंहिं वटि कहिड़ो इल्म। को दुनिया में अहिड़ो आलिम मूंखे ॾेखारियो जंहिं वटि सभु इल्म हुजनि। आहे कोड़ो आलिम जंहिं वटि हर इल्म हुजे? दुनिया में को बि अहिड़ो आलिम न मिलंदो जंहिं वटि हर इल्म हुजे। पर जे हर इल्म आहे त मुंहिंजे रब जी ज़ात वटि आहे। दुनिया जा, कायनात जा जेकी भी इल्म आहिनि, पोइ उलूम शरइया हुजनि, उलूम कोनिया हुजनि, जेकी भी इल्म आहिनि से उन जो इल्मनि जो ख़ालिक बनाइण वारो ई ख़ुदि अल्लाह पाण। वहुव बिकुल्लि शैइन अलीम। अल्लाह ताला हर शइ खां इल्म रखण वारो आहे। अला कुल्लि शैइन बसीर भी आहे, खबीर भी आहे, समीर भी आहे। हर शइ जे इल्म रखण वारो आहे। पोइ उहो अल्लाह फरमाए थो मुंहिंजा सोना हबीब तोखे पढ़ाइण वारो मां आहियां। छा पढ़ाई? कहिड़ो कोर्स पढ़ाई? कहिड़ो सब्जेक्ट पढ़ाई? कहिड़े इल्म जी तालीम पंहिंजे हबीब खे ॾिनई? रब फरमायो मालम तकुन तालम। ओ मुंहिंजा सोना नबी, जंहिं शइ जो तो वटि इल्म न हुयो, जेका ॼाण तो वटि न हुई, उहो सभु जो सभु इल्म मूं रब तोखे पढ़ायो। चओ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। सुभान अल्लाह। रब्बे ज़ुल जलाल फरमायो ओ मुंहिंजा महबूब, जंहिं ॻाल्हि जी तो वटि ॼाण न हुई, जेको इल्म तोखे न हुयो, सो सभु जो सभु इल्म मूं रब पाण तोखे पढ़ाए छॾियो आहे। सुभान अल्लाह। अहिड़ो पढ़ाई उस्ताद पढ़ाईंदो पंहिंजे शागिर्द खे। शागिर्द खे का ॻाल्हि यादि बीहंदी, का विसरी वेंदी। अब अॼु हीअ तव्हां तकरीर ॿुधो था, तव्हां में अहिड़ो मुश्किल हुजे जेका सॼी तकरीर बर्ज़ मां यादि करे वञे, यादि बीहंदी?
100 ॻाल्हियूं बयान थियूं 5 याद बीहंदियूं कंहिंखे 10 याद बीहंदियूं कंहिंखे 50 याद बीहंदियूं सब ॻाल्हियूं मुश्किल सां कंहिंखे याद बीहन मुंहिंजा दोस्तो इन तरह सां उस्ताद पढ़ाईंदो शागिर्द खे तालीम ॾींदो का ॻाल्हि याद बीहंदसि का विसरी वेंदसि पर रब थो फरमाए सा नुकरियुका फला तनसा ओ मुंहिंजा सुहिणा हबीब तोखे मां रब पाण पढ़ाईंदुसि ऐं अहिड़ो पढ़ाईंदुसि फला तनसा तो विसारे ई न सघंदे अहिड़ो इल्मु पढ़ाईंदोसीं जेको तूं विसारे न सघंदे सुभान अल्लाह मुंहिंजा दोस्तो अॼु दुनिया सारी जा इल्म गॾु कयो मुंहिंजे दिलबर मोहम्मद करीम जो इल्म सभिनी खां मथे दुनिया जे आलिम वटि दानिश्वर वटि एतिरो इल्म न हूंदो जेतिरो मदीने वारे साईं खे रब इल्म अता कयो चो सल्लल्लाहु अलैहि या मोहब्बत सां मिली चो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह हजरत इमाम साली सीरत शामिया जे अंदर सुबुलुल हुदा वर रशाद जे अंदर रिवायत हो आने त सारी दुनिया जा इल्म सारी दुनिया जे आलिमन जा इल्म गॾु करे ताराज़ी जे हिक पलड़े में रखजन ऐं मदीने वारे साईं जो इल्म ॿिए पलड़े में रखजे त मुस्तफा जो इल्म अञा वधीक सुभान अल्लाह हाणे अचो थोरो महबूब जे इल्म जी ॻाल्हि कजे त महबूबन खे रब कहिड़ा कहिड़ा इल्म ॾिना महबूबन करीमन के रब अगन जा इल्म भी दिना त पुठन जा इल्म भी दिना। खबरुल अव्वलीन वल आखिरीन अंबिया ऐं मुरसलीन जो खबरूं जेके कंहिं वटि न हुयूं मदीने वारे साईं खे रब उहे इल्म ॾिना। जमीन जे अंदर छा है, जमीन जे पुठी ते छा है, जमीन जे फजाउन में छा है, हर शय जो इल्म मदीने वारे साईं खे रब ॾिनो। सीनन जो इल्म, गुछ जो इल्म, माण्हुनि जे दिलनि जो इल्म जेको कंहिंखे ख़बर न पवंदी आहे। हेरे इज्तिमा में कुल्हा कुल्हे में मिलायूं गॾु वेठा आहियूं पर हुन जे दिल में छा है, हुन जे दिल में छा है कंहिंखे कंहिंजे अंदर जी ख़बर न आहे। पर मुस्तफा करीम वटि जेको अचे महबूब उन जे सीने जी ॻाल्हि अॻे ॿुधाए छॾिने। मायरुनि जे पेटनि जे अंदर जो इल्म मदीने वारे साईं खे रब ॾिनो। कब्रुनि जो इल्म मदीने वारे मीर खे रब ॾिनो। सुभान अल्लाह। हवाउनि जो, फज़ाउनि जो, सितारनि जो, सयारनि जो इल्म रब मदीने वारे साईं खे ॾिनो। महबूबन करीमन के रब हर बोली सेखारी। अब हींअर बि दुनिया में जेके मुहज़्ज़ब बोलियूं ॻाल्हायूं वञनि थियूं 300 खां मथे, सम्झो था। असां वटि पाकिस्तान में 8-10 बोलियूं ॻाल्हाइजनि थियूं जेके मारूफ़ आहिनि। उर्दू आ, अंग्रेजी आ, अरबी आ, फारसी आ, बलोची आ, सिंधी आ। मुझा दोस्तों पर हिते जेकॾहिं असां वटि को सर्बिया जो माण्हू अचे सर्बी बोली में ॻाल्हाए तव्हां सम्झंदव को? मुझा दोस्तों हिन जाइ ते अची असां त पंहिंजे पठाण जी बोली कोन था सम्झूं। असांखे पंहिंजे
पठान की बोली जी खबर कोन थी पवे मुझा दोस्तों पर महबूब जा उम्मती जंहिंजी जेका बोली आ जंहिंखे जेका ज़बान आ पंहिंजी बोलीअ में महबूब सां ॻाल्हाए महबूब खे सॾु करे मदीने वारा साईं हर बोली के समझन ऐं हर माण्हू सां उन जी बोली में ॻाल्हाए उन खे जवाब ॾिए। हाँ सुभान अल्लाह जन खुश नसीबन के ख्वाब में हबीबन जो दीदार थींदो है ना महबूबन सा मुलाकात थींदी आ मन रआनी फिल मना में फकद रआनी फइन शैतान ला यतमसल बी जे ख्वाब में मुखे ॾिठो ते सचपच मुझो ही दीदार कयो शैतान मुझी सूरत न वठी सघंदो आ मुखे ॾिठई सचपच मु मोहम्मद करीम जो दीदार कई। को सिंधी ख्वाब में महबूब के ॾिसे तो हुजूर उन सां सिंधी में पे ॻाल्हाए को पठान ॾिसे तो महबूब उन सां पश्तो में पे ॻाल्हाए को फारसी दान ॾिसे तो हुजूर उन सां फारसी में पे ॻाल्हाए। जेकॾहिं हज़रत अबू हुरैरो अचे सीरत शामी वारो लिखे थो हज़रत अबू हुरैरे के पेट में सूर पियो हुजूर जन फरमायो फारसी बोली में पाण पुछन था शिकिम दर्द पेट में सूर अथई फारसी बोली अरब जा ॿिया जेके हुजूर जा सहाबी उहे पुछन पिया अबू हुरैरा अॼु हुजूर तोसां कहिड़ी बोली पे ॻाल्हाई असां अरब आहियूं हुजूर भी अरबी आहिनि पर हबीबन जा इहे लफ़्ज़ मुबारक असां न सम्झा जे मुंहिंजी बोली में मुंहिंजे दिल पर मूंसां ॻाल्हायो। सुभान अल्लाह मखदूम मोहम्मद हाशिम छटवी साईं जेके किताब में जिक्र आयो आ हिकिड़ो सिंध जो माण्हू ॿुधई त मक्के में मोहम्मद मुस्तफ़ा नबूअत जो ऐलान कयो आहे हितों सिंध में वियो उन दौर में जेॾीमहिल मदीने पाक में पहुतो आ त महबूबन करीमन ओॾीमहिल बैतुल्लाह जो तवाफ पे कयो सरकार काबे जो तवाफ पे कयो ही जो आयो सिंधी माण्हू बहराड़ी जो माण्हू ॾिसी चई था उहो नबी किथे आ वो नबी किथे आ मां उन जी ज़ियारत जे लाइ आयो आहियां त महबूबन करीमन उन सां सिंधी में ॻाल्हाए फरमाइनि था अदा ओरे आ सुभान अल्लाह मदीने वारे मीर खे रब हर बोली अता करे छॾी। सुभान अल्लाह के माण्हू खे इहा ख़बर नाहे त सुभाणे छा थींदो के माण्हू खे इहा ख़बर नाहे त सुभाणे मूंसां छा थींदो मुंहिंजे मुल्क में छा थींदो मुंहिंजा दोस्तो पर मदीने वारे साईं खे रब कल्ह जो इल्म बि ॾिनो अॼु जो इल्म बि ॾिनो त सुभाणे जो इल्म बि ॾिनो। चओ सल्लल्लाहु अलैहि या सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। हजरत इमाम साली लिखियो मदीने वारे साईं जी चाची आ हबीबन जे चाचे हजरत अब्बास जी घर वारी आ नालो थस बीबी उम्मुल फदल हबीबन करीमन जे अॻियों अचे लंघी आ साईं फरमाइनि था ए चाची तुंहिंजे पेट में पुटु आ साईं चाची मोटी वई घर ॾे पंहिंजे घर वारे खे ॿुधायई त मुंहिंजा घर वारा अॼु मदीने वारे मीर हीअ ख़ुशख़बरी ॾिनी आहे। हाँ हजरत अब्बास सुठा कपड़ा पाईंदो हो अतरो ही खुशबू घणी लगाईंदो हुयो जेॾीमहिल घर वारीअ खां इहा ॻाल्हि ॿुधई त वेतो सुठा कपड़ा पातई खुशबू लगाई हबीबन जी खिदमत में आयो या रसूल अल्लाह तुझी चाची मुझी घर वारी अज ही ॻाल्हि ॿुधाई आ साईं फरमाइनि था हाओ ओ चाचा तुझी घर वारी जे पेट में पुटु आ वडो थींदो आलिम थींदो उन जे नस्ल मझां बादशाह अब्बासी घराणे जा पैदा थींदा अब्बासी घराणे जा बादशाह उन
मलिक नालो हुंदुस, सुलेमान नालो हुंदुस। उहे बादशाह पैदा थींदा ताजो उन्हनि मां महदी अब्बासी नाले भी हिकड़ो बादशाह तुझे इन पुत्र जे नस्ल मां पैदा थींदो। जेको चेदो न नबी के खबर ना है, नबी के भित जे पोयों जी खबर ना है, उन्हें का कसम ॾियारे पुछ तुझी घरवारी उम्मीद सां हुजे तोखे खबर पवंदी आ त घरवारी जे पेट में छा आहे। हाँ सजे हैदराबाद जा मुला गॾु करे कुरान रखो मथे ते पुछो न त ॿुधाए तुझी घरवारी हमल सां आहे पेट में पुट अथसि या थी कोन ॿुधाईंदो। अजकल अल्ट्रासाउंड में निकतो आ बुधायन था को खबरों के सचूं के कूड़ियों। मुझे भाजी घरवारी मुझी भाजाई उम्मीद सां हुई 3 फेरा अल्ट्रासाउंड कराई, 3 फेरा चयो त पुट दस ॼावस वरी न्याणी। अब गाल समझो था न मशीनगिरी आ सही का गाल लगे का न लगे मुझा दोस्तों, पर हे दुनिया जे मानू जी ठायल मशीन आ, पर मिठे मोहम्मद करीम जी जात वट वो इल्म आ जेको पढ़ाइण वारो खुद खुदा पाण आ। हाँ ओ मुझा दोस्तों, असा के पेट जी खबर ना है तो छा है, पर बार जमदो या आगे मरी विंदो, पेट में मरदो या जमदो या खबर ना है। जमण का पो जाओ तो सही वडो थींदो ले अग में मरी विंदो या खबर ना है। आलिम थींदो, जाहिल थींदो, इंजीनियर थींदो, डॉक्टर थींदो, असा के खबर ना है। उन जो नस्ल थींदो या न थींदो, उन जी पुठ में छा थींदो, बादशाह थींदा या बेनू थींदा, असा के खबर ना है। वाह मुस्तफा तुझो इल्म। हाँ सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम सुनन इब्न माजा में हदीस आ, मुस्नद अहमद बिन हंबल में भी हदीस मौजूद आ, मुस्तदरक हाकिम जे अंदर इमाम हाकिम शहीद भी यह रिवायत आंदी आ। हुजूर आकाए दो जहां सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जने खैबर जे सफर का मोटिया, खैबर फतह करे मोटिया, रस्ते में हुजन हिकड़ो मानू गुजारे वियो, लश्कर मां साथ मां हिकड़ो मानू गुजारे वियो। जेरी मल गुजारे वियो जनाजो तैयार थियो, अचे अर्ज कयो या रसूल अल्लाह जनाजो तैयार आ, महबूब तव्हां हली नमाज जनाज़ा पढ़ा। हुजूर जन फरमाया त सल्लू अला साहिबिकुम, तव्हां वञो पंहिंजे साथी ते वञी जनाज़े नमाज पढ़ो। हुजूर न विया, महबूब जनाज़े नमाज जे लाइ न विया। असां भी समझी विया त अल्लाह जो महबूब जंहिं जनाज़ो नथो पढ़े जरूर हिन में का खता हूंदी। जनाज़ो जो हुजूर न वञण सहाबा समझी विया, उन्हनि जे चेहरा लही विया, उन्हनि जा चेहरा गमज़दा थी विया। हुजूर जन ॾिसी ऐं फरमायो त ॿुधो, तव्हां जे इन साथीअ खैबर जे यहूदियन मो जो माले गनीमत मुसलमानन के मिलियो हो, विरासत का अग में इन हिकड़ी रस्सी उन्हें मजो माले गनीमत मां बिना इजाजत जे रस्सी खैया, जंहिंजी कीमत 2 दिरहमन का मथे न आहे। 2 दिरहमन का मथे उन जो मुल्ह न आहे। या गुलूल कयो तस माले गनीमत मजा, चोरी कई तस माले गनीमत मजा, बिना इजाजत जे खयो त सरकारी नाणे जी शे बिना मोकल जे ने खैया। इन जे मथा मां मोहम्मद करीम जनाज़े नमाज न पढ़ंदुसि। साहबी चवन था त असां वञी उन जो सामान खोलियोसीं, उन जूं गंढियूं खोलियूंसीं, उन जा कपड़ा फलारियोसीं त बराबर उन मां रस्सी निकती, जे रस्सी जो मुल्ह 2 दिरहमन खां वधीक न हुयो। महबूबन करीमन जेको फरमायो, असां के पो खबर पई त मुस्तफा करीम के रब छा इल्म ॾिनो आ। असां उन जा साथी आहियूं, उन सां गॾु आहियूं, सामान सां गॾु आ, असां के खबर न पइजी सघी। वाह मुस्तफा तुंहिंजी निगाह, वाह महबूब तुंहिंजो इल्म। जंहिंजी साथियुनि खे ख़बर न आहे, रफ़ीकनि खे ख़बर न आहे, हुन लिकाए शइ चोराई आ, चोरी माण्हू ॿुधाईंदो न आहे, लिकाईंदो आ, जंहिंजी कंहिं साथी खे ख़बर न आहे। पर मदीने वारे मीर खे ख़बर पई या न पई? हुजूर जन वटि इल्म हुयो या न? महबूब के जान हुई या न हुई?
जेके इनकार कंदा आहिनि उहे अथव मुनाफ़िक। केर ॻाल्हायो? केर इनकार केर कंदा आहिनि? मुनाफ़िक। हिकिड़े ॾींहुं हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जी ॾाची मुबारक गुम थी वई। पाण फरमायो त मुंहिंजी ॾाची ॻोल्हे अचो, वञो मुंहिंजी ॾाची ॻोल्हे अचो। हाणे मुनाफ़िक पासे कुंड में लिकी हिक ॿिए खे ठूठियूं हणी चवनि हे ॾिठी असांखे आसमान जूं ॻाल्हियूं थो ॿुधाए, असांखे ग़ैब जूं ख़बरूं थो ॿुधाए, पंहिंजी ॾाची गुम थी अथसि उहा ख़बर कोन अथसि। ये एतराज़ करण वारा, महबूब जे शान में नुक्तचीनियूं करण वारा, ये मुनाफ़िक उन दौर में बि हुया त हाणे कोन हूंदा छा? हाँ, दाढ़ियूं भी रखियूं हुयनि, निमाज़ूं भी पढ़ंदा हुया, रोज़ा भी रखंदा हुया, जिहाद भी कंदा हुया, पर मदीने वारे साईं में ऐब भी कढंदा हा, नुक्तचीनियूं भी कंदा हा। कुरान फरमायो त ये मुनाफ़िक आहिनि जेके मुंहिंजे महबूब जे शान खे घटाइण जी कोशिश कनि था, ये मोमिन नथा बणिजी सघनि। हे लिकी लिकी पाण में ॻाल्हि पिया कनि त मदीने वारे साईं पंहिंजे गुलाम साहबी खे मोकिलियो, फलाणी कुंड में 3-4 ॼणा वेठा अथई, चंडरा वठी अची आया। अरे छा पे ॻाल्हि कयव? कहिड़ी ॻाल्हि पे कयव? गाटा खणी हेठि कयो, चओ न सुभान अल्लाह। पाण फरमायो तव्हां ईअं पे चयो न त असांखे आसमान जूं ॻाल्हियूं थो ॿुधाए, पंहिंजी ॾाची गुम थी वई अथसि, उन जी ख़बर कोन पई अथसि। ॿुधो, मुंहिंजी ॾाची फलाणी वादी में फलाणी जाइ ते बीठी आहे, उन जी महार वण जी टारी में अटकी पई आहे, ॾाची उते बीठी आहे, वञी काहे अचो। हे त इम्तिहान पे थियो न त मोमिन कहिड़ा आहिनि, मुनाफ़िक कहिड़ा आहिनि, सच्चा कहिड़ा आहिनि, कूड़ा कहिड़ा आहिनि, ईमान वारा कहिड़ा आहिनि, बेईमान कहिड़ा आहिनि। चो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह, सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। ओ मुझा अजीज भा, मुझे सोने हबीब मदीने वारे साईं के रब उहो इल्म ॾिनो आ जो बद्र जी जंग लगे थी, जंग का हिकड़ो ॾियारो अॻ में हबीबन फरमायो त हिन जाइ ते फलाणो काफ़र क़त्ल थींदो, हिन जाइ ते फलाणे जो लाश किरंदो, हिन जाइ ते फलाणो काफ़र मक़तूल किरंदो। जॾहिं जंग फतह थी वई, साहबी चवनि था असां उते लीका कढी छॾिया हुयासीं। जॾहिं जंग फतह थी वई, वञी ॾिठोसीं, ख़ुदा जी ज़ात जो कसम आहे त हिकिड़े तिर जेतिरो बि फ़र्क़ु न हुयो, जेका महबूब निशानदही कई हुई, उन्हनि जा लाश उन साॻी साॻी जाइ ते नज़र आया। मौत जी कंहिंखे ख़बर नाहे, केरु किथे मरंदो, कॾहिं मरंदो, कहिड़ी जाइ ते मरंदो, पर मुंहिंजे दिलबर मोहम्मद करीम खे रब इहो इल्म बि ॾिनो आहे। हाणे अचूं था पंहिंजे असली मौज़ूअ ते। चवंदा आहिनि त बा तव्हां हिते था सॾु कयो या रसूल अल्लाह, हुजूर आहिनि मदीने पाक में, कीअं ॿुधंदा इहो आवाज़ तव्हांजो मदीने ताईं कीअं वेंदो? मां त चवंदो अॼु जेकॾहिं इहे अकुल हुजनि त या मोबाइल बि हिननि खे सबक़ सेखारे थी। हा, मोबाइल आहे न, मोबाइल में हीअं ॻाल्हायो, हलो साईं, इहो हलो जो आवाज़, हे लाम वाह हलो, जेको असांजे वात मां निकितो हितों ॻाल्हायोसीं, इस्लामाबाद वारो चिट्टा लफ़्ज़ थो ॿुधे, ॿुधे थो कोन थो ॿुधे? हा, वरी मैसेज मोकिलनि था, मैसेज में लिखनि था हाउ आर यू, स्क्रीन ते हाउ आर यू, HOWAREYOU, हाउ आर यू, माना तव्हां कीअं आहियो, ख़ुशि आहियो? हाणे इहो हाउ आर यू लिखी ऐं हीअं सेंड थो करे त इहे अखर हवाउनि में उॾामनि था, माइक्रोफोन में आवाज़ वञे थो, पर हेड़ी साई सुली तार आहे, पर मोबाइल खे का तार बि कोन्हे।
मोबाइल के कहा तार भी कोने, बगैर तार जे ये अखर असांजा हवाउनि में उॾामनि था। एच उॾामी वई, ओ उॾामी वई, डब्ल्यू उॾामी वई हवा जे अंदर। मुंहिंजा दोस्तों वींदे न ॾिठोसीं, पर जेॾे मैसेज मोकिलियोसीं उन मोबाइल ते वञी ठका करे आवाज़ थियो। खणी जो खोलियई त कासमाबाद मजा मुंहिंजे दोस्त जो मैसेज आयो आहे, हाउ आर यू। हाँ अब हवाऊं हिन, तूफान हिन, मींह हिन, सर्दियूं हिन, पारा हिन, पर ये अखर कीअं था हवा में उॾामनि। अब ॻाल्हि सम्झ में अचेव थी? हे दुनिया जे साइंसदाननि जो ठाहियल हिकिड़ो नंढड़ो औज़ार आहे। इहो असांजो आवाज़ हितों को लंडन अमेरिका ताईं पहुचाए थो। छा मदीने वारो मीर हितों या रसूल अल्लाह जा कर हुते कोन ॿुधंदो? हाँ अल्लाह या रसूल अल्लाह। अबा जे कोन चवे थो त या रसूल अल्लाह हुजूर नथा ॿुधनि, इहो बि सचो आहे। थोरो ध्यानु कजो, जेकॾहिं असां फोन ते ॻाल्हाईंदासीं या मैसेज मोकिलींदासीं त मैसेज उन जो वेंदो जंहिं वटि बैलेंस हूंदो न। बैलेंस हूंदो त मैसेज बि वेंदो, आवाज़ बि वेंदो। बैलेंस न हुजे, सॼो ॾींहुं पियो मैसेज लिखे हाउ आर यू, ॿुधायो त इन स्क्रीन खां ॿाहिरि निकिरंदुसि। उहा मोबाइल ख़ुदि चवंदी रे निभागा मूं में बैलेंस विझ त मैसेज पास थिए। हाँ असां सुन्नी चऊं था त असांजो आवाज़ मदीने पाक पहुचे थो, असांजो आवाज़ बगदाद शरीफ में सोने गौसे आज़म दस्तगीर ताईं पहुचे थो, असांजो आवाज़ रहमतपुर में पीर मिठा साईं ताईं पहुचे थो, असांजो आवाज़ अल्लाह आबाद में सोना साईं जे दरगाह ताईं पहुचे थो, असांजो आवाज़ हितों फजलाबाद में सोने महबूब इलाही ताईं पहुचे थो। पहुचे थो या न? असां चऊं था पहुचे थो, छो त असां वटि ईमान जो बैलेंस आहे। जेके चवनि था आवाज़ नथो पहुचे, पक सम्झो त इन्हनि वटि ईमान जो बैलेंस आहे ई कोन। ईमान जो बैलेंस हुजे त मुंहिंजा दोस्तों इहो मैसेज बि वञे त आवाज़ बि वञे। भला जे नथनि न बैलेंस नाहे त पोइ ईज़ी लोड कराइनि। पो वञो अल्लाह वारनि जूं दरगाहूं, खुदा वारनि जा आस्थाना, वलीयनि जूं दरबारूं, उहे आस्थाना आहिनि जिते ईमान जो ईज़ी लोड मिलंदो आहे। वञो खुदा वारनि जी सोबत में, अल्लाह वारनि जी महफ़िल में वेहो जिते ईमान मिलंदो आहे। कटियल कल्ब रोशन थींदा आहिनि, मदीने वारे मीर जी मोहब्बत मिलंदी आहे। चओ सल्लल्लाहु अलैहि या सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। सुभान अल्लाह। मुझा दोस्तों, इमाम तबरानी माजम कबीर में इमाम तबरानी माजम सगीर में बिन्ही हदीस जे किताबन में यह रिवायत आंदी आहे। यह रिवायत फतहुल बारी जे अंदर हाफिज इब्ने हजर भी आंदी आहे। यह रिवायत तारीख खमीस जे अंदर भी आहे। इमाम सुयूती भी खसाइस में यह रिवायत आंदी आहे। ॿुधण जहिड़ी ऐं यादि करण जहिड़ी आहे। तू सही सुभान अल्लाह न तो चई भला? हाँ न ॻाल्हाइण जो रोज़ो रखे आई। हाँ चओ सुभान अल्लाह। ओ मुंहिंजा दोस्तो, अम्मा आयशा सिद्दीका साइण रज़ी अल्लाह ताला अन्हा महबूबन करीमन जी घर वारी आहे। पाक पैगंबर जी लज्जा ऐं सोने सिद्दीक अकबर जी न्याणी सुभान अल्लाह। उहा भी रावी आहे।
इहा रिवायत जेका हे 3 किताबन जो मु हवालो दिनो, इहा रिवायत कई हजरत सैयदना इमाम जाफर सादिक, चओ न सुभान अल्लाह। इमाम जाफर सादिक चयो त मूं इहा ॻाल्हि मुंहिंजे बाबे मोहम्मद बाकिर खां ॿुधी। इमाम मोहम्मद बाकिर चयो त मूं इहा ॻाल्हि पंहिंजे बाबे हज़रत इमाम ज़ैनुल आबिदीन खां ॿुधी। इमाम ज़ैनुल आबिदीन चयो त इहा ॻाल्हि मूं पंहिंजे बाबे हज़रत सैयदना इमाम हुसैन खां ॿुधी। इमाम हुसैन चयो त मूं इहा ॻाल्हि मुस्तफ़ा जी घर वारी मुंहिंजी नानी साइण हज़रत सैयदना मैमूना खां ॿुधी। सैयदा मैमूना साइण चयो त हिकिड़ी रात जो वक़्तु हुयो, मदीने वारा साईं तहज्जुद जी नमाज जे लाइ उथिया। तहज्जुद जी नमाज जे लाइ सोना हबीब उथिया, वुज़ू पिया फरमाइन। जेका संदन मखसूस वुज़ू वारी जाइ हुई, उन जाइ ते पाण करीमन वुज़ू पे कयो। अम्मा साइण फरमायो त मां बि तहज्जुद जे लाइ उथियसि। सुभान अल्लाह। महबूब उथन था त महबूब जा घर वारा भी उथी तहज्जुद पढ़न। ओ मुझा प्री प्यारा, केड़ो न वो खुश नसीब आशिक रसूल घराणो आ जंहिंमें मर्द भी तहज्जुद पढ़न त औरतूं भी तहज्जुद जी नमाज पढ़न। सुभान अल्लाह। हदीस पाक में अचे तो रात जो वगड़ो हुजे, तहज्जुद जी नमाज जे लाइ मुड़स सुजाग थियो, ज़ाल सुतल या ज़ाल सुतल, मुड़स सुजाग थियो आ, पो पानी जा सनड़ा छंडा हणी मुड़स के ज़ाल थी उतारे या ज़ाल के मुड़स तो उतारे। ओ उथी तहज्जुद नमाज पढ़ूं, उथी फज्र जी नमाज पढ़ूं, पानी जा छंडड़ा हणी उनके निंड मां उथारन था। अल्लाह ताला सतनी आसमान जे मलाइकन खे फरमाई दुआए मलाइको, ॾिसो ॾिसो मुंहिंजो बानो मुंहिंजी बानी तहज्जुद जे लाइ फज्र जे लाइ कीअं न हिक ॿिए खे उथारे रहिया आहिनि। तव्हां शाहिद थियो, मूं इन्हनि ॿिन्ही खे बख़्शे छॾियो। वदा रब तौफीक ॾेई त कॾहिं रात जो उथी नफ़िल पढ़ी त ॾिस, रात जे पोइ हिस्से में जागी त ॾिस, ओॾी महिल रब जी रहमत वंडबी आ। हज़रत हबीब अजमी रहमतुल्लाह अलैह अल्लाह जो कामिल वली आ ऐं उनजी घर वारी भी वली हबानी हुई। जॾहिं रात थींदी हुई हज़रत हबीब अजमी उथे त पंहिंजी घर वारी खे उथारींदो हुयो। कॾहिं बीबी साइण उथंदी हुई, हज़रत हबीब सुतल हूंदो त पंहिंजे घर वारे खे उथारींदी हुई। छा चवंदी हुई? ओ हबीब उथ, ओ हबीब उथ, रात गुज़री वई, काफ़िला निकिरी विया, सफ़र डिघो आ, मंज़िल औखी आ, रब जी ज़ात बेपरवाह वटि पेश थियणो आ। ओ हबीब उथी पंहिंजे पीढ़ीअ खे परचाइण जो वक़्तु अची वियो आ। ये चई बीबी साइण भी रोंदी हुई त घर वारो भी ज़ारो ज़ार रोंदो हुयो। ओ बेहद बख्शिश जा कई बाब खुलिया, जेके जाॻिया थे तन खे ॾाज मिलिया। हो तो न तलब कई विया इनाम हलिया, सुते सजण विया ताकल कान पई, उथी रात असुर। ओ मुजादा ओ हैदराबाद वारा गिफलत में उम्र विञाए छॾी, यार उथी पंहिंजे रब खे राज़ी कर। जिंदगी फानी थई, अॼु सुभाणे रब जे हुजूरी में पेश थियणो अथई।
माल कम नहीं दई, दौलत कम नहीं दई, खीर पुट कम नहीं दई, जे कम ईंदुई त मदीने वारो मीर कम ईंदुई। अम्मा मैमूना साइण थी फरमाए त हुजूर तहज्जुद जे ला उथिया ऐं मां भी तहज्जुद नमाज जे ला उथी आया। हुजूर पंहिंजे वुज़ू वारी जाइ ते वुज़ू पिया कने त ओचितो पाण करीमन फरमायो लब्बैक 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 नुसिरत नुसिरत नुसिरत। टे फेरा फरमायो मां हाज़िर आया हाज़िर आया हाज़िर आया। तुझी मदद थी वई तुझी मदद थी वई तुझी मदद थी वई। अम्मा मैमूना साइण थी फरमाए त घर ॾिठ में हेॾे ॾिसां होॾे ॾिसां माण्हू को बि नज़र कोन्हे, सॾण वारो नज़र नथो अचे। हुजूर कंहिंखे था जवाब ॾियनि इएं जीअं को सॾींदड़ सॾींदो आहे त उनखे जीउस चइबो आहे। महबूब इएं के सॾींदड़ जो जवाब ॾेई रहिया हुया। टे फेरा फरमायूं मां हाज़िर आया परवाह न कर मां हाज़िर आया। बीबी मैमूना साइण थी फरमाए त जेॾी महिल हुजूर वुज़ू करे ॿाहिरि निकिता मूं अदब सां अर्ज़ कयो या रसूल अल्लाह मुंहिंजी जान तो ता कुर्बान कया। महबूब माण्हू त केरु कोन हुयो, सॾण वारो केरु कोन हुयो। तव्हां कंहिंखे पे जीउ जीउ जा जवाब ॾिना, कंहिंखे पे मदद जा वाइदा कयव। साईं फरमाइनि था ओ मैमूना राजिज़ नाले हिकिड़ो माण्हू आहे जेको मके में हींअर मौजूद आहे। उन मके मां मूंखे सॾु कयो आहे, उन जा सॾ मूं हिते ॿुधा आहिनि। उन मूंखे मदद जे लाइ पुकारियो आहे, उनखे मूं जवाब ॾिनो त घबराए न मां हाज़िर आहियां तुंहिंजी मदद थी वई। अल्लाह या रसूल अल्लाह अक्चरिया जिंदाबाद सुभान अल्लाह। हू वेठो आ राजिज़ मक्के जे शहर में, महबूब हिन मदीने पाक में रात जो वगड़ो आ। मुंहिंजा दोस्तो सारे हर पासे सन्नाटो छायल आ, हर अख निंड में आ। महबूब उथिया आहिनि, हबीबन सां गॾु सरकार जी ज़ोजा मोहतरमा भी मौजूद आ, पर अम्मा साइण उहो आवाज़ न ॿुधो जेको मदीने वारे मीर ॿुधो। मालूम छा थियो त भली को गुलाम मक्के मां सॾे हुजूर मदीने में हुजनि, पर उहो सॾु महबूब ॿुधनि था। जे मक्के वारो सॾु ॿुधी सघनि था त पोइ मदीने वारो सॾु बि ॿुधी सघनि था, त पोइ कासमाबाद जे आशिकनि जो सॾु बि ॿुधी सघनि था। आहे ईमान, आहे अक़ीदो। असांजो ईमान आ त असीं हितों सॾु कयूं हुजूर हुते ॿुधनि। पोइ मदद जे लाइ सॾण इहो को शिरक नाहे, नाजाइज़ नाहे। हुजूर वटि जेका कुवत ऐं कुदरत आ सा बि मुंहिंजे रब जी अता कयल आ। अल बिदाया व निहाया जे अंदर इमादुद्दीन इब्ने कसीर रहमहुल्लाह जे इब्ने कसीर के देवबंदी भी मञंदा आहिनि, अहले हदीस भी मञंदा आहिनि। उहो देवबंदिन जो बि जंहिंखे अदवान सम्झंदा आहिनि। इब्ने कसीर रिवायत आंदी आहे त मुसैलमा कज़्ज़ाब जे कूड़ी नबूवत जी दावा कई हुई, उन सां इस्लाम जो लश्कर जंग जे लाइ वियो आहे, लड़ाई हले
हले पई। मुसलमान जो लश्कर घणो हो, मुसलमान थोड़ा हुया। हलंदी जंग में मुसलमानन जे शिकस्त जा आसार ज़ाहिर थिया, मुसलमानन जा पैर उखड़न लगा। ओडी मल सिपा सालार खालिद बिन वलीद हुयो, पंहिंजे घोड़े जे पुठीअ ते भी चवण लॻो त ओ मुसलमानो घबरायो न, पुठी न ॾिजो। अॼु मुसलमाननि जे शिआर मुताबिक़ सॾु कयो, तव्हांजी मदद थी वेंदी। कीअं सॾु कयो? मुसलमाननि जो शिआर कहिड़ो आहे? मुसलमाननि जी निशानी कहिड़ी आहे? युनादून या मुहम्मद या रसूल अल्लाह, या मुहम्मद या रसूल अल्लाह। पूरे मुसलमाननि जे लश्कर बि आम लश्कर न हो, सहाबा किराम जो लश्कर, सहाबा जो लश्कर जेके मुस्तफा जे मदरसे में पढ़ण वारा हुया। अज तू 1500 साल पो पैदा थे, तोखे तौहीद जी खबर आहे? खालिद बिन वलीद के तौहीद जी खबर कोन हुई छा? हुजूर जे सहाबन के तौहीद जी खबर कोन हुई छा? या मुहम्मद या रसूल अल्लाह चई, इस्लाम जे शिआर मुताबिक नारो हणन पिया या रसूल अल्लाह जो। हाँ, जेरी मल यो नारो हयो न, काफरन जा पैर उखड़ी विया, मुसलमा कत्ल थी वियो, कूड़ो नबी मारजी वियो, मुसलमानन के फतह मिली वई, मैदान मुसलमानन जे हवाले थी वियो। सहाबन या रसूल अल्लाह जो नारो हयो या न हयो? हयो या न हयो? राजद मदीने वारे साईं के मक्के में या रसूल अल्लाह चई, मदद जे ला सॾु कयो या न कयो? हाँ, सुभान अल्लाह। पो असां तॾहिं चवंदा आहियूं, मदद कर मूं निमाणीअ जी, मिठा मुंहिंजा रसूल अल्लाह। उमिर सारी गुनाहन में विञाय में आ रसूल अल्लाह। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। वरी के चवंदासीं इहे त उन दौर जा वाक़िया हुया न, हाणे जो भला। सरकार फरमाइनि था, इन इल्मी बाद मौती का इल्मी फिल हयात। मुझे विसाल का पोइ बि मुंहिंजो इल्म ईअं अथव जीअं हींअर ज़ाहिर मुंहिंजी हयाती में। हिकिड़ो भेरो वरी हदीस ॿुधो, इन इल्मी बाद मौती का इल्मी फिल हयात। मुंहिंजे वफ़ात खां पोइ बि मुंहिंजो इल्म ईअं हूंदो जीअं हींअर मुंहिंजो इल्म आहे। सुभान अल्लाह। तारीख़ कबीर जे अंदर इमाम बुखारी तारीख़ कबीर में रिवायत आंदी आहे त हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन वेठा हुया, पाण फरमायूं त ॿुधो, वाइल बिन हुजर पंहिंजे कौम सूधो अचे वठो, ॻोठो निकितो आहे, 3 ॾींहं पंध में लॻंदसि, 3 ॾींहं ते पहुचो। हाणे साईं वाइल बिन हुजर जो ॻोठ हुयो मदीने शरीफ़ खां के 100 किलोमीटर परे। हू हुतो ॻोठ मां निकितो आहे। महबूब हिते ॿुधाइनि था त वाइल मूंसां मिलण जे लाइ अचे थो, पर अकेलो न आहे, पंहिंजी क़ौम खे बि वठी थो अचे। अब ॻाल्हि सम्झो? हाँ, हाणे इन हदीस खे साम्हूं रखे त हिकिड़ो ग़ुलाम 100 मैल परे उतो निकिरे थो, 3 ॾींहं अॻु में महबूब ॿुधाइनि था त हिते अचण वारो। जेॾी महिल 3 ॾींहं ते हज़रत वाइल बिन हुजर पहुतो आहे मदीना मुनव्वरा में, साहबन भाकुर पाए चयोसि, बाबा तुंहिंजे अचण खां अॻे ई सोणे हबीब असांखे ॿुधाए छॾियो हुयो। हाँ, ऐं वरी अॻू हदीस जेका पढ़ियमि त इन इल्मी बाद मौती का इल्मी फिल हयात। मुंहिंजो इल्म वफ़ात खां पोइ बि ईअं ई हूंदो जीअं हींअर आहे। सरकार जे ज़ाहिरी हयात तैयबा में ग़ुलाम ॻोठों हले, महबूब खे हुते ख़बर पवे त उहो इल्म अजब आहे, अजब आहे
जेकॾहिं हितों तूं कासिमाबाद में तैयारी करी न मदीने वञण जी सुभान अल्लाह हाय हाय सुभान अल्लाह आशिक हिते टपड़ा ॿधे तो तैयारी तो करे मदीने वञण जी त मुंहिंजे सोणे खे रोज़े अतहर में ख़बर पवे महबूबन के हुते खबर पवे थी तो मुझो फलाणो आशिक फलाणो गुलाम फलाणे गोट फलाणे शहर का हींअर मुंडे मदीने दे तैयार थियो हाँ ओ मुझा दोस्तो अज बि अल्लाह ताला मदीने वारे साईं के उहो इल्म ॾिनो आ पंहिंजे गुलामन जी निगाह कन था वेठा चो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि या महबूब कयो वार ॾाढो दुखन सतायो धारिया बि थिया दुश्मन पंहिंजन बि ज़ायो हिन दुखन अंदर डुसकी रोई रात विहाड़िया आज जखे जाइण में के को न घटायो ओ मुझा पिरी प्यारा असा जो ईमान असा जो अकीदो आ त सोणो हबीब अज भी या रसूल अल्लाह चवण वारन के मदीने मां जी जा जवाब दींदो आ अज जे शख्सियत जो मूं तव्हांखे पहिरीं तारुफ़ करायो हज़रत साईं मियां सिबगतुल्लाह मदज़िलुल आली संदन वालिद करीम हज़रत मियां महमूद साईं रहमतुल्लाह अलैह मुझा किबला वालिद करीम बयान फरमाइंदा हा त बुजुर्गन जो एडो मदीने वारे साईं जी साईं जन सा मियां महमूद साईं जन सा मेहरबानी हुंदी कदे हिकड़े मानू अचे संदन खास वेझो मुरीद हो उन्हें चोसी मुके महबूबन जो दीदार करा चओ न सुभान अल्लाह पाण फरमाए हेडे आ हज़रत मियां महमूद साईं रहमतुल्लाह अलैह वेझो विहारे ऐं पाण तवज्जो ॾिनो ऐं हीअ चयो अगसिनी या रसूल अल्लाह ए अल्लाह जा रसूल फरियाद ॿुधो मुंहिंजी बस ये चयूं ऐं हथ हीअं ड्रिघो कयूं उहो फ़कीर बि ॾिसे पियो पाण बि ॾिसनि पिया मदीने वारे मीर जो दस्ते करम ज़ाहिर थियो बुज़ुर्गनि हथ में हथ मिलायो हाँ इहो आहे अल्लाह वारनि जो शान ऐं अल्लाह वारनि जो अक़ीदो बि तोखे ॿुधायां उन हज़रत मियां महमूद साईं जो अक़ीदो छा हुयो उन हज़रत मियां महमूद साईं रहमतुल्लाह अलैह जो अक़ीदो छा हुयो ऐं या रसूल अल्लाह चवण ऐं मदद वठण खे उहे वली सगो राखीअ सम्झंदा हुया इन मियां महमूद साईं जी हिकिड़ी ॿी ॻाल्हि करामत जी ॿुधायां मुझा दादा साईं रहमतुल्लाह अलैह मियां महमूद साईं जन जा मुरीद हुया ऐं साईं जन ते दादा साईं ते वॾी निगाह करम हुया पो दादा साईं बयान फरमायो त हिकड़े भेरे मियां महमूद साईं रहमतुल्लाह अलैह जन सां गॾिजी काठे जे सफ़र ते वियासीं फतूअल शाह जे दायरे ते पहुतासीं रात जो टाइम हुजे सियारे जी मौसम हुजे सिज लही वियो पो चयूं त रात हाणे इते दायरे ते रहंदासीं सुभाणे अॻिते हलंदासीं रात तरसी पियासी उते सुकल काठियूं जाम पियूं आहिनि पर बुज़ुर्ग जो चवण आहे त मुंहिंजे मुक़ाम मां को बि काठी न खणे जेको काठी खणंदो उनखे नुक़सान थींदो या टंग भॼे या बांह भॼे या अखि निकिरे को नुक़सान ज़रूर थिए सो को बि उतो काठी न खणंदो आहे काठियूं सुकल ढेर पियूं आहिनि पर केरु हथ न लाहींदो आहे हज़रत मियां महमूद साईं मुरीद खे चयो त भाई काठियूं सुकल पियूं खणी आ त बाहिड़ी बारियूं हथ सेकियूं सीउ थो लॻे फकीर वियो वञी भरी ॿधी खणी हलण लॻो त कब्र मां आवाज़ आयो हूं हूं जो थियो त वठी हिनखे ॾकणी लॻी उहो काठियूं उते छॾी वठी डोड़ियो पोइ साईं बुज़ुर्ग जलालिया मां खयो त मूंखे हूं करूं थियूं कब्र मां उहो काठियूं छॾे आयो वरी ॿिए खे मोकिलियो हे बुज़दिला तूं वञ पुट तूं खणी वरी ॿियो फ़कीर वियो उन हड़ ॿधी
हड़ बदी काठियुनि जी खयई तो वरी कब्र में आवाज आयो हूं वरी उन्हें काठियूं फिटी करे वठी भगो पोइ तेसी बुजुर्ग पाण उथिया हज़रत मियां महमूद सही रहमतुल्लाह अलैह पाण उथिया वडी हड़ बधो गंद खाइण लगा तो वरी आवाज थियो हूं तो मियां महमूद सही रहमतुल्लाह अलैह फरमाए फिटण तू हूं मरी वियो ही त लालच न थो छडी असां दा सीअ में मरूं काठियूं बारींदासीं हथड़ा सेकींदासीं तू काठियुनि खे कंदे जा यार मां काठियूं खयूं थो वञा जेको करणो अथई तो कर चओ न सुभान अल्लाह हाँ काठियुनि जी हड़ बधी खणी आया बाहि बारियूं हथड़ा सेकियूं जेॾी महिल सोमाणी पड़ी वेठा संजो टरियो हिकिड़ो माण्हू हेॾो काठ पंहिंजो मानियुनि जो थहो भुजेसि खीर जी चौड़ी भुजेसि उहा खणी आया ताजियूं ताजियूं गरम मानियूं बाहे मानियूं वानियूं थी रात जो बेगा टाइम चेसी मां इन दरगाह जो बुहारीदार आहियां हितो थोरो कुझु विथीर को मुंहिंजो ॻोठ आहे सो मां वञी सुतुसि साईं जन ख़्वाब में आया फरमायूं त मुंहिंजा महिमान दरगाह ते आया अथई उन्हनि खे मानी त वञी खारा चई या त काठियूं न पियो खणण ॾे हाणे वरी महिमानी थो खाराए ॿुधाए त अल्लाह जा वली हयात आहिनि बाख़बर आहिनि क़ब्र में भी उन्हनि खे ख़बर पवे थी हाणे उन वलीअ सॻोरे जो अक़ीदो ॿुध अजो आई मिठा मुरसल मदद कर या रसूल अल्लाह अजो आई मिठा मुरसल मदद कर या रसूल अल्लाह मदद कर या रसूल अल्लाह मदद कर या रसूल अल्लाह अजो आई मिठा मुरसल मदद कर या रसूल अल्लाह सिकायल के सच्चा साईं पसायो पाक पेशानी सगोरा या रसूल अल्लाह मदद कर या रसूल अल्लाह अजो आई मिठा मुरसल मदद कर या रसूल अल्लाह घणो आसी आया दिल पर सवा तुझे न आदर वलियन जो अकीदो त ॾिस लफ़्ज़ त ॾिस मदीने वारे साईं जे अॻियां न्याज़मंदी त ॾिस हाँ पोइ ॿुधाए त वलियन वारो अकीदो रखिजे या कांव खोर मुल्हनि वारो ॿुधा न हाँ पीर मिठा साईं फरमाईंदा हाणे मुला कांव हिलाल कयो तो गॾो हिलाल कयो आंद को ढो त थिए वांगुर त हाँ पर उन कां खाइण वारनि जो अकीदो सही या हे वलियन वारो अकीदो सही घणो आसी आया दिल पर सवा तुझे न कादर वाहर कर या रसूल अल्लाह मदद कर या रसूल अल्लाह अजो आई मिठा मुरसल मदद कर या रसूल अल्लाह सुभान अल्लाह मुझा दोस्तों हे अल्लाह जे दोस्तन जो अकीदो आ त या रसूल अल्लाह चई मदद वठण शिरक नाहे बिदत नाहे नाजायज नाहे पर मुझा दोस्तों महबूबन की मदद खुद खुदा जी मदद हाँ हाणे वरी चवंदा भला सी पोइ चवंदा इय्याक नअबुदु व इय्याक नस्तईन या अल्लाह ख़ास तुंहिंजी पूजा थो कयां तुंहिंजी बंदगी थो कयां ख़ास तोखो मदद थो वठां जॾहिं इय्याक नस्तईन चओ था त पोइ वलियनि खां छो था मदद वठो नबी खां छो था मदद वठो भला असां उन्हनि खां पुछूं था जे तव्हांखे इय्याक नअबुदु इय्याक नस्तईन ते एतिरो वेसाव आहे त पोइ माण्हुनि खां चंदा छो था पिनो जे इय्याक नअबुदु तव्हांखे यकीन आहे इय्याक नस्तईन ते ईमान आहे त पोइ चंदा छो था पिनो दर दर ते पेटियूं लॻाए छॾियूं अथनि बाबा देते जाओ मस्जिद का चंदा आना दो आना टका पैसा देते जाओ जेको न ॾींदो चंदो सो थींदो अंधो हाँ
हिकिड़ो वरी आयो सो पे चए थी मुंहिंजो पंहिंजो मदरसो आहे मूंखे चंदो खपे वा कहिड़ो मदरसो चए मदरसो आहे दारुल गुज़रान वा दारुल क़ुरान त ॿुधोसीं दारुल गुज़रान किथां आहे चए गुज़र बि त हुन कंदासीं ॿियो किथां कंदासीं हा जे अल्लाह ते यकीन थई त पोइ माण्हुनि खां छो थो घुरी जेकॾहिं या अली मदद चवण अली के मुश्किल कुशा सजण के तू शिरक समझी तो त पोइ खैर जे दर ते छो थो वञी शाफी अल्लाह हुआ शफा रब ॾींदो आहे त पोइ डॉक्टर वटि छो थो वञी रज़ाक अल्लाह हुआ त पोइ दुकान छो खोलियो अथई नौकरी छो थो करी अल्लाह ॾींदो न घर में वेठो हुज अल्लाह खे चए मुंहिंजा मौला मूंखे कणक जी बोरी ॾे ॾींदो ॾींदो कोन ॾींदो अल्लाह ॾिए त हुनजे का देर कोन्हे पर ईअं कॾहिं कंहिं ते कणक जूं बोरियूं वसियूं आहिनि कोन ये कोन मिलंदियूं मेहनत कर पोरियो कर वसीलो ज़रियो इस्तेमाल कर ॾियण वारो रब आहे रज़ाक रब आहे पर ॾींदो आहे हीले सां शाफी अल्लाह हुआ पर शफा मिलंदी आहे डॉक्टर जो वसीलो दवा जो वसीलो टिक्की फोटे दवा जो वसीलो वठबो आहे तॾहिं शफा मिलंदी आहे रोज़ी रब ॾींदो आहे पर पोरियो कबो दुकान खोलबो नौकरी कबी मज़ूरी कबी मेहनत कबी बनी कबी हारिपो ज़मींदारी कबी रोज़ी रब ॾींदो पर ज़रियो इस्तेमाल कबो वदात कुदरत रब जी आहे वली नबी ये बि अल्लाह जा दोस्त रब खां अता कयल ताक़त इन्हनि खे रब जी ॾिनल ताक़त आहे जेकॾहिं अल्लाह वारा मदद था कनि त इहा बि ख़ुदि ख़ुदा जी मदद हूंदी आहे मुंहिंजा दोस्तो जे मदीने वारो साईं मदद थो करे त इहा बि ख़ुदि ख़ुदा जी मदद आहे मुंहिंजा दोस्तो अल्लाह तबारक व तआला जल शानहू जीअं शफ़ा रब ॾींदो आहे पर दवा उन में रब वो तासीर रखाई आहे हिन तरह सां मुंहिंजा दोस्तो पुट रब ॾींदो आहे औलाद रब ॾींदो आहे रोज़ी रब ॾींदो आहे पर वली जे दर ते वञी हथड़ा खण त रब हथ खाली न मोटाईंदो हज़रत कलंदर लाल शाहबाज जे दरगाह ते हिकिड़ो हाफ़िज़ आयो चए टियों क़ुरान जो ख़त्मो पढ़ंदुसि जेसीं कमु न थींदो तेसीं हितो न थींदुसि वेठो क़ुरान पढ़े हिकिड़ी ॻाइण वारी औरत आई ॻाईंदी उनखे ओॾी महिल बिशारत मिली वई हेसीं 3 ॾींहं थिया क़ुरान वेठो पढ़े अञा ताईं का ख़ुशख़बरी कोन पई मिले 3 ॾींहं थी वियसि कावड़ में चई वाह रे कलंदर वाह वो बद किरदार औरत आई घड़ी में कम उन जो थियो ऐं मां हाफ़िज़ क़ुरान जो 3 ॾींहं क़ुरान थो पढ़ां अञा मुंहिंजो कमु न थियो आहे ईअं ई ऊंघ अची वियसि उते वेठे झटको निंड जो अची वियुसि हज़रत कलंदर लाल शाहबाज जो दीदार साईं फरमाए त हाफ़िज़ कावड़ न कर तुंहिंजो क़ुरान मूंखे वणे पियो तूं वणी पियो तॾहिं चयुमि त कुझु ॾींहं भली वेह हुआ औरत बदकिरदार हुई न वणी तॾहिं चयुमि त निकिरे त जान छुटे तुंहिंजो क़ुरान वणे पियो तॾहिं तोखे ख़ुशख़बरी न ॿुधायमि बाक़ी कमु तुंहिंजो सो पहिरें ॾींहुं तूं आए उन ई ॾींहुं तुंहिंजो कमु थी वियो जे ॿुधाया आहियां त पोइ 3 ॾींहं वेही आहे क़ुरान पढ़ी आहे 3 ॾींहंनि मुंहिंजा दोस्तो त वलियन खे नबियन खे अल्लाह जे बरगुज़ीदा बानन खे भी ताक़त रब जी मिलंदी आहे तूं तो चई अली मुश्किल कुशा नाहे आ मां तोखे हदीस ॾेखारिया हबीबन करीमन जी ज़ात बाबरकात जिनमल जंग उहद जी लगी आहे उहद जी जंग में हज़रत सैयदना अमीर हमज़ा शहीद थी विया आहिनि हज़रत अमीर हमज़ा शहीद थिया आहिनि हुज़ूर जन उन जे मज़ार ते उन जे कब्र उन जे जसद पाक जेको हुजे साईं जो जनाज़े मुबारक ते अचे हुज़ूर बीठा ऐं ॾिसी फरमाइनि था या हमज़ा या अम रसूलुल्लाह या हमज़ा या काशिफुल कुरबात ए हमज़ा ए मुश्किल कुशा काशिफुल कुरबात अरबी जो लफ्ज़ आहे उन जे फारसी में मुश्किल कुशा काशिफुल कुरबात हदीस जा लफ्ज़ आहिनि ए हमज़ा तू मुश्किल कुशा आही अॼु ताईं बि मुंहिंजा दोस्तो मदीने वारनि जी आदत आहे कॾहिं बि उन्हनि खे का हाजत ज़रूरत पवंदी आहे अमीर हमज़ा सिंह जे मज़ार ते वञी दुआ घुरंदा आहिनि मोटंदा आहिनि कम थी वेंदा से मूं बि हिकिड़ो तजुर्बो कयो
मुखे उते मुझो दोस्त अरब सगोरो ने बुधायो था सा अरबन जी अहले मदीना जी आदत आ असा के जदे को कम न थींदो आ अमीर हमजा वट वही दा हणदा न थियणो कम थी पवंदो मुखे इते मातली शरीफ में मस्जिद जे ला प्लाट खतो थे मस्जिद जे पासे में हो उन को घुरियो सी उन पैसा एतरा बधा जेका मुंह वट उतरी पोच कोन हुई इत्तेफाक सा उन्हनि ॾींहनि में मुंहिंजी मदीने शरीफ हाज़िरी थी मां हिन स्टेज मुहम्मदी ते अल्लाह जो कसम खणी तव्हांखे ॿुधायां थो मूं सईदना अमीर हमज़ा साईं रज़ी अल्लाह ताला अन्हु जे दरबार अक़दस ते वियुसि सलाम कयो सलाम करे मूं अर्ज़ कयो त अमीर हमज़ा साईं असांखे मस्जिद शरीफ जे लाइ दरगाह जे लाइ प्लाट जी सोड़ा असांखे प्लाट खपे ऐं उन वक़्त में प्लाट जो जेको हुन मुल्ह कयो सो 3.5 लख रुपया हुया मूं वटि 3.5 लख कोन हुया मूं साईं खे अर्ज़ कयो मूंखे कसम आहे उन रब जी ज़ात जो जंहिंजे हथ में मुंहिंजी जान आहे मां सईदना अमीर हमज़ा ते अर्ज़ करे ऐं मोटी आयुसि पंहिंजे रहाइशगाह होटल ते जिते रहियल हुयुसि हिकिड़ो माण्हू आयो मूंखे 3.5 लख रुपया कैश ॾिनई साईं तव्हांजी ज़रूरत जा हाँ जेको महबूबन फरमाए तो या हमजा या काशिफुल कुरबात ए हमजा ए मुस्तफा जा चाचा तू मुश्किल कुशाई करण वारो आई हां अल्लाह जा प्यारा मज़ारन मजा भी फैज़ दींदा है उन्हनि जो फैज़ मज़ारन में भी बंद न हूंदो आ ओ मुंहिंजा दोस्तो पोइ अल्लाह वारनि सां निस्बत रखिजे या दुश्मनी रखिजे मदीने वारे साईं सां मोहब्बत रखिजे या गिलाऊ कजनि ओ मुंहिंजा दोस्तो अल्लाह वारनि सां मोहब्बत रखो मदीने वारे साईं सां इश्क रखो ऐं महबूब जी मुंहिंजा दोस्तो मीलाद पाक मल्हायो या रसूल अल्लाह चई वॼाए या रसूल अल्लाह जा नारा हणो मुंहिंजा दोस्तो को शिरक न आहे का बिदअत न आहे ही त अल्लाह जे प्यारनि जो तरीक़ो आहे सुभान अल्लाह सुनन इब्न माजा या रसूल सुनन इब्न माजा सुनन दारमी मुस्नद अहमद बिन हंबल मुस्तदरक हाकिम इन सभिनी किताबनि में हदीस आ हिकिड़ो नाबीना शख्स बिनी अखियुनि खां माज़ूर हबीबन जी खिदमत में आयो या रसूल अल्लाह मुंहिंजा महबूब अखियूं कोन्हनि मूं ते करम कयो पाण फरमायो सब्र कर त जन्नत मिलंदी चएसई जे जन्नत विधी अखियूं विधी तुंहिंजे अॻियां देर कहिड़ी आहे ॾिस न ईमान सहाबन जो अकीदो ॾिस न अख घुरण जे लाइ ख़ुदा खे चवनि हा न त मुंहिंजा मौला मूंखे अखियूं ॾे हबीबन वटि छो आयो छो अर्ज़ कई छो इस्तग़ासो कयई जेकॾहिं हबीबन खां मदद वठण अल मदद या रसूल अल्लाह चवण शिरक हुजे हा त असां बि छो शिरक करे ऐं हुज़ूर उन जे खे छो अहिड़ी दुआ सेखारनि हा हुज़ूर चवनि हा त अल्लाह खां घुर न मूंखां छो थो घुरी हबीबन करीमन के अर्ज़ की या रसूल अल्लाह जे अखियूं भी ॾियो ऐं मूंखे जन्नत भी ॾियो तुंहिंजे अॻियां देर कहिड़ी आहे साईं फरमाए त हाणे वञी वुज़ू कर जे उन जे लाइ दुआ घुरनि हा त उनखे त उते ई मिली वञनि हा पर उम्मत जे लाइ रस्तो कीअं खुले हा असां जहिड़नि गुनहगारनि जे लाइ हबीबन खे रस्तो खोलणो हुयो साईं फरमाए तो वञ वुज़ू करे पोइ दुआ कर अल्लाहुम्मा इन्नी अस्अलुका व अतवज्जहु इलैका बिनबिय्यिका नबिय्यिर रहमते या अल्लाह मां तोखां घुरां थो सवाल थो कयां नबी जे वसीले सां जेको रहमत जो पेकर आहे या मुहम्मद इन्नी तवज्जहतु बिका लितुक़दा ली हाजती ए मुहम्मद मिठा मां तोड़े मुतवज्जे थियो आहियां जीअं मुंहिंजी हाजत पूरी थी वञे मुंहिंजूं अखियूं रोशन थी वञनि हाणे उन दुआ जा लफ़्ज़ आहिनि उन में या मुहम्मद जो लफ़्ज़ अचे थो या मुहम्मद या रसूल अल्लाह ॻाल्हि त साॻी आहे न हुजूर जन खुद उनखे या दुआ सेखारी असां बि चवे थो त असां अञा वेठा ई हुयासीं तेसीं हुन वञी पंहिंजो वुज़ू कयो वुज़ू करे वरी नफ़िल पढ़ी या दुआ घुरी मोटियो असां वेठा ई हुआसीं त ॿई अखियूं जूं रोशन ॿई अखियूं जूं रोशन थी वई ओ मुंहिंजा दोस्तो पोइ महबूबन करीमन उनखे दुआ कहिड़ी सेखारी या अल्लाह
मां तोखां घुरां थो तोड़े मुतवज्जो थियो आहियां तुंहिंजे नबी जे वसीले सां जेको रहमत जो पेकर नबी आहे ए मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मां तोड़े मुतवज्जो थियो आहियां मुंहिंजी हीअ हाजत पूरी कई वञे हाँ वो मुझा दोस्तों वो मालूम थियो तो या रसूल अल्लाह चवण या मोहम्मद चवण शिरक ना है बिदअत ना है खुद नबी जो सेखारियल तरीको आहे चो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह अजीज़ान मोहतरम हजरत इमाम सखावी रहमतुल्लाह अलैह अजीब वाक्यो लिखियो आहे हिकिड़ो माण्हू हुयो वॾो ज़मींदार वापारी दुनियादार माण्हू ज़माने जा लाहा चाड़ा आया माल में नुक़सान पइजी विया कारोबार ख़त्म थी विया कर्ज़ी थी वियो मुश्किल में पइजी वियो मुंहिंजा दोस्तो हाणे वीचारे घर खां निकिरण छॾे ॾिनो परेशानी जे आलम में निंड न अचे आराम न अचे राति ॾींहुं गड़कियुनि में हिकिड़े ॾींहुं घर वेठो हुजे त दर खड़कियो ॿाहिरि निकितो त पुलिस बीठी आहे बाबा फलाणे माण्हू जा 4000 दीनार तो ते कर्ज आहिनि क्या आहे भरे ॾे चिमोट पैसा कोन थींदा त ॾींदुसि पुलिस ने के पकड़े काज़ी वट जज वट वठी आई जज चयो त हिन जा पैसा तो ॾे आहिनि चइसे हा आहिनि भरे ॾे चइसी आहिनि कोन थींदा त भरे ॾींदुसि चिया कर्ज भरे दे या जेल में वञण कबूल कर चे तो सही हिकड़ी रात जी मुखे मोहलत ॾियो पोइ सुभाणे जेको वणे वसो फ़ैसिलो कजो हिकड़ी रात जी मोहलत वठी घर आयो आ पर हिन गरीब जे अखियुनि मां लुड़क बंद न पिया थियनि बचड़ा चे मिलिया हिन बाबा छो थो रोई अबा छो परेशान आई चे तो पुटड़ा मुखे अॼु ॾिसी वठो सुभाणे मां जेल में हूंदुसि अॼु आख़िरी ॾींहुं आ मुंहिंजी मुलाक़ात करे वठो घर वारी बि पुछे पई छो परेशान आई सारी माजरा बयान करे ॿुधायईंसि घर वारीअ चयो त ओ मुंहिंजा घर वारा परेशान न थी अॼु गॾिजी दिलबर मदीने वारे साईं ते दुरूद पढ़ूं था सभई गरजी करे दुरूद पढ़ूं था ज़रूर असांते कर्म थींदो तॾड़ी विछाए पथरियूं खणी सभु दुरूद पढ़ण लॻी विया नंढड़ा वॾड़ा सभु दुरूद पढ़ंदे पढ़ंदे राति ढली वई ॿारड़ा सुम्ही पिया ज़ाल सुम्ही पई पर हिन खे निंड न पई अचे जेॾीमहिल राति जो पोयों भाङो थियो मुंहुं मदीने पा करे करे अखियुनि में ॻोढ़ा ॻाड़े रोई चे थो मदद कर या रसूल अल्लाह मदद कर या रसूल अल्लाह मुहाबे से आज़म जे तू फेले पीर मुर्शिद जे हो अची करदा दुआ जो तू आखिर या रसूल अल्लाह रोते रोते सरड़ा कंदे कंदे पोयों भाङो रात जो थियो अख लगी वई निंड आई आ त मदीने वारे मीर जो दीदार थी वियुसि साईं फरमाइनि था दिलगीर न थी तुंहिंजा दुख लाहिण जे लाइ असां पहुची विया आहियूं हाणे वञ अली बिन ईसा जेको बसरे जो हाकिम आ उन्हें के वञी मुंहिंजा सलाम चओ ऐं चईसि त तोखे 4000 दीनार ॾींदो तूं कर्ज़ ला या रसूल अल्लाह अमीर आ बादशाह मां मिस्कीन आहियां मुंहिंजी ॻाल्हि ते यकीन करे हले न पाण फरमायो मुंहिंजो न्यापो ॾिजांइसि मुंहिंजा सलाम चइजांइसि ऐं मुंहिंजी निशानी ॾिजांइसि हर राति में मूं ते 400 भेरा दुरूद पढ़ंदो ई पर अॼु राति रुगे 200 पढ़ी सुम्ही पे थकल हुए इहा निशानी ॾिजांइसि तोखे 400 दीनार ॾींदो मुंहिंजा दोस्तो सुबुह जो सवेल उथियो आ
सिधो अली बिन ईसा वज़ीर वट पहुतो आ हू पोडी मल पंहिंजे लाओ लश्कर सां निकतो आ हिन ग़रीब रस्ते ते भी अगु वठी बीठो आ जेॾी महिल वज़ीर आयो अबा केर आई मुंहिंजो रस्तो रोकियो अथई छो रस्तो रोकियो अथई चए थो साईं मां तव्हां ॾे नियापो खणी आयो आहियां पैगाम खणी आयो आहियां चए थो कंहिंजो पैगाम आहे चए पैगाम आहे मिठे मोहम्मद करीम जो सोने हबीब जो पैगाम खणी आयो आहियां वज़ीर जे अखियुनि में ॻोढ़ा अची विया वापसि मोटियो आ चए थो अहिड़े सोने जो रस्ते सां वाट वींदे नियापो न ॿुधंदुसि अदब सां वेहा पोइ मूंखे नियापो ॾे त मुंहिंजे सोने छा फरमायो उन गरीब के विहारे पार अॻियों अदब जा कोडड़ा भञी रोई चवे थो ओ वञण वाट वारा ॾयूं वञनिया पो ओ वञण वाट वारा ॾयूं वञनिया पो मुंहिंजो मारुनि सां सनसिया पो वञण वाट वारा वञनिया पो मुंहिंजा दोस्तो जेॾी महिल हिन पंहिंजो ख़्वाब सारो बयान कयो आहे पंहिंजी मजबूरी बयान कई आहे हू अली बिन ईसा रोंदे रोंदे तख्त ते बेहोश थी किरियो होश में आयो अख खोले चए थो अदा वराए नियापो ॾे त मुंहिंजे सोने छा फरमायो हिन वरी नियापो ॾिनुसि वरी रोंदे रोंदे बेहाल थी वियो वरी होश में अचे थो चए थो वरी नियापो ॾे त मुंहिंजे सोने हबीब छा फरमायो कई भेरा नियापो ॾिनई चएदा हाणे त मां थकिजी पियो आहियां नियापो ॾेई ॾेई चए हाणे जेतिरा भेरा नियापा ॾिना अथई हर भेरे जा 400 दीनार जुदा ॾींदुसि सुभान अल्लाह सुबह जो वे पैसा खणी जीअं कोर्ट खुली अचे पहुतो उन जज वटि पेश कई थी ही कर्ज़ पंहिंजो वठो हू कर्ज़ घुरण वारो बि आयो चई त साईं ही कल्ह चवे पियो मुंहिंजा बच्चा बुख ते वेठा आहिनि पैसो कोन्हे ही राति जे पेट में किथां एतिरा पैसा आंदई जज पुछुसि अबा हे पैसा किथां आंदई हिन रोई सारी ख़्वाब जी ॻाल्हि करे ॿुधाई उहो जज उथियो हिन जे निराड़ खे चुमी चई तुंहिंजो ख़्वाब सचो आहे हाणे तुंहिंजो कर्ज़ मां थो भरे ॾियां कर्ज़ घुरण वारे चयो त मूं कर्ज़ बख़्शे छॾियोमांसि ओ मुंहिंजा दोस्तो हिकिड़ी रात जो रोअण हिकिड़ी रात जो सॾड़ो करण सारी जिंदगी जा ॾुख ॾोझरा लही विया पोइ अहिड़े महबूब जो दर वठिजे या न अहिड़े सोने हबीब खे राज़ी कजे या न कजे भाइरो भेनरो अॼु फ़ैसिलो कयो त अहिड़े महबूब खे राज़ी कंदो या नाराज़ कंदो छा था चओ मदीने वारे साईं खे राज़ी कंदो या नाराज़ कंदो जेके चवंदो राज़ी कंदासीं हथ त मथे खणो हबीबन खे राज़ी कबो हाँ जे राज़ी करणो आहे न त पोइ कीअं राज़ी थींदा जॾहिं महबूब जे सुन्नत ते अमल कंदा हबीबन जे शरीयत ते अमल कयो जेके निमाज़ न पढ़ंदा आहियो से 5 वक़्त निमाज़ पढ़ो जेके निमाज़ न पढ़ंदा आहियो से 5 वक़्त निमाज़ पढ़ो जंहिंखे ॾाढ़ी नाहे से ॾाढ़ी रखो अल्लाह जो ज़िक्र कयो अमड़ियूं भेनरूं भी निमाज़ पढ़नि अदा भाऊ भी निमाज़ पढ़ो मदीने वारे साईं खे राज़ी करणो आहे त सोने हबीब जे सुन्नत ऐं शरीयत जी ताबेदारी कर हबीबन जो हुक्म मिलंदो वञे अमल कंदो ॻाल्हि वणे थी या न महबूब जी गुलामी वणे थी या न हाँ जेका जिंदगी गुजरी वही आहे उन जे लाइ माफ़ी वठ तौबा ताइब थी बख्शिश घुर बाकी जेका हयाती बची आहे उन में अमल सालिह कर 5 वक़्त निमाज़ पढ़ चोरी न कर ज़ोरी न कर नशो न कर भंग न पी मुंहिंजा दोस्तो ज़ुल्मनि जा कम न कर पीउ माउ खे नाराज़ न कर सोने हबीब जे सुन्नत ऐं शरीयत ते अमल कर ज़बान सां सच ॻाल्हाए मुंहिंजा दा हलाल रोज़ी कमाए हलाल खा बच्चन खे हलाल खाराए नेकी जे वाट ते हलंदे हिते बि वाह वाह हुते बि वाह महबूब राज़ी थिया बिनी जहाननि में तुंहिंजा बेड़ा पार थी वेंदा मुंहिंजा दोस्तो अॼु हिन भलारी महफ़िल में अॼु हिन नूरानी मेड़ाके में वाइदो कर त इंशाअल्लाह अॼु खां वठी निमाज़ पढ़ंदुसि शाबाश शाबाश कुझु हथ खयां अथनि कुझु अञा तरसियल आहिनि अञा सोचनि था त पढ़ूं या न पढ़ूं
हाँ अच्छी दाढ़ी थी वई आहे अञा ताईं तव्हांखे पंहिंजो सोचो था वेठा सलाह कयूं ये न मुंहिंजा दा आशिके रसूल उहो आहे जो हबीबन जो हुक्म मिले त अमल करे ॾेखारे महबूब जे शरीयत ऐं सुन्नत जो ताबेदार थींदे अल्लाह वारनि जी दामन वठ खुदा वारनि जी सोबत में वे अल्लाह जे प्यारनि सां मुहबत ऐं निस्बत रखंदे हिते बि वाह वाह हुते बि वाह वाह ॿिन्ही जहाननि जी भलाई नसीब थींदी रब करीम मुंहिंजो चवण तव्हां असांजो ॿुधण पंहिंजे दर ते क़बूल मंज़ूर फरमाए अल्लाह ताला जल शानो जन हीअ महफ़िल सजाई आहे अल्लाह सी उन्हनि जे रिज़्क़ में रोज़ी में इज्जत में दीन माल में बरकतूं अता फरमाए वमा अलैना इल्ला अल केर वक़्ति रह अचे मेहरबानी करे अदब सां बियो सलातो सलाम थींदो सॼी जमायत खे हिकु दावत अर्ज़ रखिजे थी त इंशा अल्लाह ताला अरबा जे ॾींहुं ख़मीस जी राति 29 रबियुल अव्वल 22 फरवरी चांडिया ॻोठ में हिकु अज़ीम शान इज्तिमा थिए थो बेसिलसिला जश्न ईद मिलादुन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम व उर्स मुबारक हजरत क़िबला महबूब इलाही रहमतुल्लाह अलैहि जन जो तव्हां खे दावत ॾिजे थी त इन अज़ीम प्रोग्राम में शरीक थी करे सवाब दारिन हासिल कयो उन अज़ीम प्रोग्राम जी सदारत हजरत क़िबला सैयदी व मुर्शिदी ख्वाजा मोहम्मद अब्दुल गफ्फार अल मारूफ पीर मिठा सानी दामत बरकातुहुल आलिया रहमतपुर शरीफ वारा करण फरमाईंदा ऐं ख़ुसूसी खिताब मुझे मुर्शिदन करीबन हजरत क़िबला महबूब दिलबर साईंजन जो हूंदो तव्हां खे दावत आहे त इन महबूब जे मिलाद शरीफ जे प्रोग्राम में घणे खां घणा शरीक थी करे सवाब दारिन हासिल कंदा अरबा जे ॾींहुं ख़मीस जी राति बाद नमाज़ इशा मुस्तफा जाने रहमत पेला सलाम मुस्तफा जाने रहमत पेला सलाम शमए बज़ में हिदायत हम गरीबों के आका पे बेहद दुरूद हम गरीबों के आका पे बेहद दुरूद हम फकीरों के सरवर पे लाखों सलाम मुस्तफा जाने रहमत बेला जिस सुहानी घड़ी चमकाता बाका चाँद जिस सुहानी घड़ी चमकाता बाका चाँद उस दिल अफरो से साथ पेला को सलाम मुस्तफा जाने रहमत पेला को सलाम शमए बज़ में हिदायत अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह अस्सलातु वस्सलामु अलैका या हबीब अल्लाह अस्सलातु वस्सलामु अलैका या रहमतल लिल आलमीन اللهم لك الحمد كما أنت أهل فصل على محمد كما أنت أهل وفعل بنا كما أنت أهل فإنك أنت أهل التقوى اللهم لك الحمد كما أنت أهل فصل على محمد كما أنت وفعل بنا كما أنت أهل فإنك أنت أهل التقوى اللهم ربنا آتنا في الدنيا حسنة وفي الآخرة حسنة وقنا عذاب النار اللهم صل وسلم على سيدنا وحبيبنا محمد النبي الأمي وآله وصحابه وأهل بيته وبارك وسلم لا إله إلا الله محمد رسول الله तमाम दोस्तन के अर्ज़ा है त हींअर वारी प्रोग्राम जी सीडी तव्हां खे हींअर ई तैयार अब्दुल मनान अतारी वटां मिलंदी ॿाहिरि स्टॉल ते अब्दुल मनान अतारी वटां तव्हांखे मिलंदी त भई दोस्त वेहो लंगर करे बाद में वञो
मेहरबानी करे मिलण जी कोशिश केर बि न करे। हज़रत साईं खे रस्तो ॾियो ऐं मेहरबानी करे सभई दोस्त वेही लंगर करे बाद में वञो। अदा स्टेज वारा रस्तो ॾियो महिरबानी। दोस्त 10 जी टोली ठाहियो। लंगर जो इत्माम आहे। तमाम दोस्त लंगर करे उन खां बाद में वञो। तमाम दोस्त हिते वेहनि। लंगर जो इत्माम आहे। लंगर तमाम घणो आहे। सभिनि खे इंशाअल्लाह ताला मिली वेंदो। दोस्त तमाम टोलियूं ठाहिनि ऐं इंशाअल्लाह ताला उनखे लंगर हिते मिलंदो। इंशाअल्लाह ताला सुभाणे करन खान शोरे में अजीम शान जश्न ईद मिलाद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी महफिल थी रही है, जंहिंमें ख़ुसूसी किताब हज़रत अल्लामा मौलाना मोहम्मद असगर नक्शबंदी लाहौर वारा कण फरमाइंदा। इंशाअल्लाह ताला 20 तारीख बरोज़ सूमर बाद नमाज इशा पाक मदीना मस्जिद हाला नाका में अजीम शान जश्न ईद मिलाद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी महफिल थी रही है, जंहिंमें ख़ुसूसी किताब नवाज हज़रत अल्लामा मौलाना मोहम्मद असगर नक्शबंदी दामद बरकातुल आलिया लाहौर वाला कण फरमाइंदा। तमाम दोस्त बाबरकत महफिल में शिरकत फरमाए सवाब दारन हासिल फरमाए।